मुल्क सॼो माठार में वेढ़ियो पियो आहे। मुल्क सॼो माठार में वेढ़ियो पियो आहे। हा पर सिंधी अदबी संगत जागे थी। हींअर असां प्रोग्राम जी शुरूआत तराने सां कई, क़ौमी तराने सां, ऐं पंहिंजे नौजवान हिकिड़े मज़हर अली मज़हर लाखर खे गुज़ारिश कयूं था त हू अचे ऐं तव्हांखे तरानो में गज़ल ॿुधाए। अचो पंहिंजे पीउ जो बाबा शाबाश। वेही पुट वेही 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 बाबा ई महफ़िल सही आहे बी 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 हां सही आहे भरमा पिरी व गुज़री महते न का ॿुधई वो मुश्किल छुटण अजय जो अहिड़ो अज़ाब ॿुधई वो मुश्किल छुटण अजय जो अहिड़ो अज़ाब ॿुधई वो अॻ में ई मेड़ दिल ते सूरन जा घणा तर पासों दई प्यारो मूंखे बिया ॿुधई वियो पुछियुमि था दसियो मूं कहिड़ी खता कई आहे ॻोढ़ा पिया घड़ी अहिड़ो जवाबु ॾेई वियो ॻोढ़ा पिया घड़ी अहिड़ो जवाबु ॾेई वियो हरदम पियो त सोचियां समझी नथो सघां मां अहिड़ो सजण मूंखे ॾुखियो हिसाबु ॾेई वियो अहिड़ो सजण मूंखे ॾुखियो हिसाबु ॾेई वियो वई हुई वकोड़ दिलि खे अॻ में ई वल दुखनि जी आयो पिरी सोन खे कहंदो बि आब ॾेई वियो आयो पिरी सोन खे रहंदो बि आब ॾेई वियो असगर लाकर खे गम ॾेई असगर लाकर खे गम ॾेई त ॿई ख़ुशियूं खणी वियो कणितियूं हज़ार मूंखे आहे जनाब ॾेई वियो मुश्किल छुटण जंहिंजो अहिड़ो अज़ाब ॾेई वियो इहो नंढो मज़हर हुसैन मज़हर जंहिं तव्हांजे साम्हूं पंहिंजे वालिद साहिब असगर जो जेको आहे सो गज़ल ॿुधायो दिलि जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं दिलि जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं नींहं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं कंहिं बि शहनशाह जो न हलियो हुकुम असां ते सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं हिन वक़्तु हिनखे पंहिंजो महफ़िल खे पुरौनक बनाइण जे लाइ कवि खे गुज़ारिश आहे त उस्ताद बुखारी जो असांखे गीत ॿुधाए बैटरी आया ना घणा मुंहिंजा बिछड़ा घणा मुंहिंजा बिछड़ा मनकार माण्हू ज़माने आहे
गनीमत अजो के ज़माने आहे गनीमत गर्ज़ खां सवाइ दिल में खुदा हिकड़ी साब मोता के दिल खुदा हिकड़ी साब मोता के जिंदगी रब खां पिनी जिंदगी रब खां साब मोता के खुदा हिकड़ी साब मोता के जिंदगी रब खां पिनी साब मोता के हिकड़ी साब मोता के दिल खुशी जी हर घड़ी पंहिंजी हयात खां खटे लफ़्ज़ में थोरो जी खुशी जी हर घड़ी पंहिंजी हयात खां खटे रग साब मोता के रग छनी साब मोता के जिंदगी रब खां पिनी साब मोता के ॾिनी दिल खुदा हिकड़ी साब मोता के रोज दर अल्लाह के दिल पर दुआ बाग अखिन के जियो पिरी न कमाइन सका चारे पर चौकते कंचू शोक शिकार तबस मतलब बगार सा हला हरकतू हजार बिच बाजार पुटरन आशिकन अल्लाह जे दिल पर दुआ बाद में रोज दर अल्लाह जे दिल पर दुआ बाद में सजा दिल की जिंदगी रब
आज ज़ाबिरी दातर मुंहिंजो अख आज ज़ाबिरी दातर मुंहिंजो पर नज़र जी रोशनी साद मूं तोखे मौलाना असांजो नौजवान लेखक कॉम्प्रेस लेखक साईं आज सरगाणी साहब जन जो गज़ल हुयो जेको असांजे नौजवान फनकार कवि मुक्सी जेको आहे पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में जेको आहे सो तव्हांजे अॻियां पेश कयो ऐं पंहिंजे हिन सॼे टिकाल खां दाद हासिल कयो। ही धरती असांजी आहे, असां धरती जा आहियूं, ही सिंधु असांजो आहे, असां सिंधुअ जा आहियूं। असां हिन सिंध धरती जे कंहिं बि जेको आहे ज़रे जे जेका आहे सा उन बराबरि कंहिंखे बि असां पंहिंजो कब्ज़ो करणु न ॾींदासीं। ऐं हीअ असांजो जेको ही संसार आहे इनशाअल्लाह असां सिंधी माण्हुनि जे ई कब्ज़े में हूंदो। असां हुनजा वारिस ज़िंदा आहियूं जेसिताईं हिकिड़ो सिंधी बि ज़िंदा आहे, हिकिड़ी अमड़ बि ज़िंदा आहे सिंधियाणी, तेसिताईं हीअ जेका आहे सो जोधा जोधा होशू हेमू ॼणींदी रहंदी ऐं पंहिंजे मुल्क ऐं हिफ़ाज़त जेका आहे कंदी रहंदी। हींअर ख़्यालु आहे त जेको आहे